चांडका मेडिकल कॉलेज लाड़काणो पारां 7 शागिर्दनि खे कॉलेज में बेदखल करण ऐं 3 शागिर्दनि खे MBBS सप्लीमेंट्री इम्तिहाननि में फेल करण खिलाफ़ शागिर्दनि जो इंतज़ामिया खिलाफ़ 7 ॾींहं बि एहतजाज जारी आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त ॿियनि इदारनि वांगुरु हिते बि सुपर सप्लीमेंट्री इम्तिहान वरितो वञे त जीअं शागिर्द अॻिते तालीम जारी रखी सघनि। संदन वधीक चवणु आहे त कॉलेज मां बेदख़ल कयल शागिर्दनि जो पिणु मुस्तक़बिल ऊंदाहो थियण खां बचायो वञे। एहतजाज कंदड़ शागिर्दनि जो वधीक चवणु आहे त सप्लीमेंट्री पेपर जो रिज़ल्ट आयो आहे उन में 7 शागिर्दनि खे माना कॉलेज में बेदख़ल कयो वियो आहे ऐं 3 शागिर्द जेके उन्हनि खे 1 साल पोइ ते कयो आहे ऐं बेदख़ल थियल शागिर्द उन्हनि जी माना एडमिशन ख़तमु कई वई आहे ऐं उन्हनि खे हाणे त कंहिं प्रोफेशनल कॉलेज में दाख़िला न मिलंदी। हाणे असांजो मुतालबो इहो आहे गवर्नर खां त माना सुपर सप्लीमेंट्री इम्तिहान वठी हिकु स्पेशल इम्तिहान थींदो आहे उहा वठी शागिर्दनि जो फ्यूचर महफ़ूज़ कयो वञे त हू माना दर न थियनि। इन्हनि जो माना शागिर्दनि खे माना जेके सेल्फ फिनांस ज़रिए पढ़नि था माना इन्हनि खां माना ॿीहर फीस वठनि। उन्हनि जी फीस आहे जेका 11 लाख रुपया ओवरसीज़ जे ज़रिए ऐं ॿियो सेल्फ फिनांस 5.5 लाख रुपया। हीअ फीस उगाइण लाइ कंदा माना टारगेट करे हरू भरू टारगेट करे उन्हनि छोकिरनि खे माना टारगेट सेल्फ फिनांस ऐं ओवरसीज़ वारनि खे टारगेट कयो अथनि। माना जेके बि छोकिरा थिया आहिनि ऐं ट्रम्प में माना मेरिट वारा छोकिरा माना जेके पोज़ीशन होल्डर्स आहे उहे कीअं फेल थिया हुआ। असां उन्हनि सां राब्तो कयो। इन्हनि ॿुधायो त असां हिकिड़ो लेटर मोकिलिया गवर्नर ॾांहुं। हाणे असांजो मुतालबो आहे त इन लेटर जी जेका आहिनि कमांडिंग कनि उनजे पोयां पवनि ऐं उनखे जल्दी असांखे रेस्पॉन्स वठी ॾियनि। न त जेको अक्टूबर में वरी इम्तिहान थियण वारा आहिनि। जेकॾहिं एतिरी लेट कई अथऊं त माना अक्टूबर में त इम्तिहान न थी सघंदा। एतिरो माना मेडिकल तव्हांखे ख़बर आहे केतिरी डिफिकल्ट फील्ड आहे। माना एतिरे 2 महीननि में त हू तयारी बि न करे सघंदा। जेकॾहिं सुपर सप्लीमेंट्री लाइ ॾियनि उनमें बि माना जेकॾहिं हीअ एतिरी देरि कंदा माना लेटर में महीनो देरि थींदो महीनो पेपर कंडक्ट करण में वरी माना महीने खां पोइ वरी एन्युअल पेपर थींदा। असां चवंदा माना जल्दी इहो कमु करे जल्दी शागिर्दनि खे रिलीफ ॾेई सुपर सप्ली इम्तिहान वठी उनजो फ्यूचर महफ़ूज़ कयो वञे। असांजे अॼु 7 ॾींहं इंतिज़ामिया वारनि को बि राब्तो न कयो आहे। असांखे चयो थो वञे त असां लेटर जेको लिखी मोकिलियो आहे तव्हां उनखे फॉलो कयो। असांजी एतिरा माना पावर्स बि न आहिनि जेकॾहिं असां उन्हनि ॾे हीअ पाण उनखे फॉलो कनि। वाइस चांसलर माना हाफ गवर्नर आहे। हीअ पाण उन्हनि ॾे हीअ पाण कॉम्पिटेंट अथॉरिटीज़ आहिनि। हीअ पाण उनखे फॉलो कनि असांखे रिलीफ वठी ॾियनि। असांजो जेको मसइलो हले थो पियो लास्ट ईयर बि 29 खनि शागिर्द ट्रम्बेक कया विया। असां चयोसीं वाइस चांसलर साहिब खे त साईं इन्हनि जो कुझु कयो। जेकॾहिं नथा कयो त सुभाणे इन्हनि शागिर्दनि सां वरी ॿियो मसइलो थींदो। वरी थियो बि ईअं ई वरी उन्हनि ई शागिर्दनि मां वरी जेको 6 ॼणा हिन साल वरी किक आउट करे छॾियूं। माना 7 ॼणा यूनिवर्सिटी मां बेदख़ल करे छॾियूं ख़ारिज करे छॾियूं। हाणे इन्हनि खे कंहिं प्रोफेशनल यूनिवर्सिटी में किथे एडमिशन नथी मिली सघे। जंहिं 4 साल हिते पढ़ियो आहे फीस भरिया आहिनि। असांजे जेके आहिनि कंदकोट कश्मीर या ॿियनि ॿाहिरि जे इलाइक़नि सां वाबस्ता शागिर्द आहिनि उन्हनि वॾियूं फीसूं भरे करे हिते 3-4 साल पंहिंजा गुज़ारिया आहिनि। हाणे उन्हनि खे यूनिवर्सिटी मां ख़ारिज कयो वञे कढियो वञे त उन्हनि खे कंहिं प्रोफेशनल कॉलेज में एडमिशन थी मिली सघे न कुझु। ऐं ॿियो त हाणे असां जेके 3 ॼणा आहियूं असांजो साल ज़ैन कयो हुयो आहे असांखे साल पोइ कयो हुयो आहे। इन करे त जेके ओवरसीज़ ऐं सेल्फ फाइनेंस वारा स्टूडेंट जेके आहिनि उहे लखनि रुपया फीस ॾींदा आहिनि। 12 लख रुपया जेके आहिनि ओवरसीज़ वारा फीस ॾींदा आहिनि त जीअं उहो फीस बि वठूं ऐं जेको आहे सो पाण सनात लाइ करप्शन था करनि त उन ते गौर फ़िक्र नथा करनि। जेकॾहिं इदारे जी हीअ हालत लॻी पई आहे इन्हनि ते नज़र सां नथा करनि। बाक़ी शागिर्दनि जे मथां हीअ माना कहर आहे। 40 शागिर्द हर साल माना फेल था करनि बेदख़ल था करे छॾनि शागिर्दनि खे। हीअ पहिरियां न हुयो सिस्टम हीअ हाणे लागू कयो अथनि। ईअं माना पंहिंजे हिकिड़ो करप्शन लिकाइण ख़ातिर पंहिंजे करप्शन करण जे लाइ। हाणे मसइलो ईअं आहे त असां कल्ह हिते स्ट्राइक कयूं पिया 4 मोबाइलूं पुलिस जूं आहियूं ऐं पुलिस रेंजर्स जूं धमकियूं था ॾियनि त तव्हांखे खणाईंदासीं तव्हांखे अरेस्ट कराईंदासीं तव्हांखे रेस्टिगेट कंदासीं। हीअ जेको ट्रम्बेक कयो आहे इहो त घटि आहे अञा तव्हांखे ॿियो बि कुझु करे छॾींदासीं। मतिलबु ईअं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं था ॾियनि ऐं चवनि था तव्हां हिते चांडका में रही न ॾेखारे सघंदो पाण खे। मुख़्तलिफ़ क़िस्म जा धमकियूं था ॾियनि। माना राब्तो त कोई न कयो अथनि हिन महिल ताईं। बसि हिकिड़ो लेट ठाहियो अथनि पंहिंजी फॉर्मेलिटी पूरी करण जे लाइ। गवर्नर साहिब खे जेको माना तव्हां हुकुम कयो हाणे हिननि जे लाइ सुपर ॿिए कंहिंजो नालो ई न आहे। हालांकि 37 ॼणा फेल थियल आहिनि जंहिंमां 7 बेदख़ल ऐं 3 जेको आहे सो ट्रम्बेक थियल आहिनि। उन्हनि जो नालो ई मेंशन आहे थियल त बाबा हीअ को ईअं सिस्टम थियो आहे। बसि उन्हनि बनाला लिखी मोकिलियूं त जीअं माना गवर्नर बि इन लेटर ते गवर्नर गौर फ़िक्र न करे ऐं शागिर्दनि खे बि असां ईअं माना राज़ी करे छॾूं त बाबा असां लेटर मोकिलियो आहे गवर्नर असांखे अलो न कयो आहे। हालांकि यूनिवर्सिटी ऑटोनॉमस आहे। वाइस चांसलर के ये अख्तियारात आहिनि त उहो ग्रेस मार्कूं ॾेई सघे थो। असां वटि मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी जा प्रूफ आहिनि उन्हनि में माना 10 मार्कूं VC के हथ में हूंदियूं आहिनि ऐं जेके एज़ ए ग्रेस मार्कूं कंहिं शागिर्द खे ॾेई सघंदियूं। हाणे जेके बि शागिर्द फेल आहिनि सिर्फ़ु 2 या 3 मार्कुनि था इहे माना VC जे हथ में आहे त उन्हनि खे ग्रेस मार्कूं ॾेई सघे थो। अॼु असांखे 7 ॾींहं आहे त असां पुरअमन स्ट्राइक में वेठा आहियूं। त जीअं त 7 ॼणा किक आउट कया विया आहिनि बेदख़ल कया विया आहिनि यूनिवर्सिटी मां ऐं 3 ॼणा रेस्टिगेट इहो ट्रम्बेक कया विया आहिनि। त इन जी वजह मेन मसइलो इहो आहे त असांजे डिपार्टमेंट्स में हिते एतिरी करप्शन थी वई आहे जो माना टीचर्स जेके आहिनि त मुकमिल तौर ते डिपार्टमेंट में टीचर कोन्हनि। 18 डेमोन्स्ट्रेटर हूंदा आहिनि स्टडी जे लाइ शागिर्दनि जे लाइ। त
ऐं PhD होल्डर टीचर हूंदा आहिनि। अरिड़हं मां असांजे डिपार्टमेंट में वधि में वधि 2 या 3 जेका त टीचर आहिनि डेमॉन्स्ट्रेटर, ऐं असिस्टेंट प्रोफेसर्स जेके हूंदा आहिनि 3 हूंदा आहिनि, ऐं हिकिड़ो एसोसिएट प्रोफेसर हूंदो आहे। जॾहिं त असांजे हिन डिपार्टमेंट्स में असिस्टेंट प्रोफेसर हिकिड़ो आहे, एसोसिएट प्रोफेसर को बि कोन्हे को। मसइलो इहो आहे त हू मुकमिल तौर ते जॾहिं चवां थो टीचर कोन्हनि डिपार्टमेंट्स में, का बि शइ न आहे, त हू पढ़ाईंदा छा, कुझु बि नथा पढ़ाइनि। पोइ शागिर्दनि ते हरू भरू पंहिंजो जेका त दाबो जमाइण लाइ त असां वॾा खान जेका त टीचर आहियूं, असां ॾुखियो पेपर कढूं था असां खां, त उन जे करे पढ़ाइनि कुझु बि कोन, ऐं वरी एग्ज़ाम्स में अची करे मथां सख़्ती करे बीह रहनि, त हेॾे कंधु चोरण बि न हे बि न करनि, ऐं हरू भरू टार्चर। त तूं मूंसां उहो जेकॾहिं टीचर सवाल टीचर खां पुछे थो केरु, त टीचर उन्हनि खे चए थो त तूं हाणे पास करे ॾेखारिजांइ। मतिलबु उनजी इज़त ते बि पंहिंजी जेका दाह नथा रखणु चाहिनि। मुकमिल तौर ते हर डिपार्टमेंट तबाह लॻो पियो आहे, चाणका सॼी तबाह करे छॾी अथनि करप्शन जे। अलाए केतिरा मुख़्तलिफ़ टीचर्स जेके प्रोफेसर्स रखिया विया आहिनि, जंहिंजी पघारूं खाइनि था, उते मौजूदु हिकु बि कोन्हे को। उन्हनि जे करे उन्हनि 30 ॼणनि खे इन जे करे टारगेट बणायो वियो आहे त उन्हनि मां पैसा खाइणु चाहिनि था, त हिननि खे ट्रम्बे कंदासीं त हिननि मां 7 लख 8 लख पर साल जेको आहे त उन्हनि जी जेका फीस आहे, त उहे फीस ईंदी त असां करप्शन करे सघंदासीं। त इन मां वरी जेके मेरिट ते ग़रीब शागिर्द आयल आहिनि, उन्हनि खे बि कुचलियो वियो आहे। त उन्हनि खे ट्रम्बे इन जे करे कयो वियो आहे त जीअं असां पंहिंजी नाअहली लिकायूं, कंहिं ख़बर न पए, छो जो असां चऊं असां मेरिट ते जेका ट्रम्बे कया आहिनि। हालांकि मेरिट का बि शइ न आहे, हुननि खे लिकाइण लाइ पंहिंजो ॿियनि खे जेका ट्रम्बे कया। ऐं पहिरियां साल ट्रम्बेक थी चुका आहे, जेके 7 ॼणा 29 ॼणा थिया, उन्हनि मां 7 ॿीहर ट्रम्बेक थिया आहिनि, तंहिंजे करे उहे किक आउट थी विया आहिनि। ऐं डाओ में, SMC में, ॿियनि यूनिवर्सिटियुनि में मुकमिल तौर ते उन्हनि जो लॉ कढी करे ह्यूमन राइट्स ते उन्हनि खे उन्हनि पास कयो आहे, सुपर सप्ली वठी करे पास कयो आहे, या ग्रेस मार्क वठी करे। हिननि 2014 में चाणका वारनि बि सुपर सप्ली वठी करे पास कयो आहे। त हाणे उन्हनि में लॉ कोन्हे, छो? उन्हनि जो पेपर दुबारा वरितो वियो। इन बुनियाद ते तव्हां हिन पेपर में कापी कई आहे, इन लाइ असां उन्हनि जो पेपर दुबारा वरितो वियो आहे। अगरि इहो तव्हांजे रेगुलेशन ऐं रूल्स में न आहे, त पोइ तव्हां पेपर दुबारा छो वरिती आहे? हिकु दफ़ो पेपर थी आहे, पोइ बि तव्हां वरिती आहे छो? इन जे करे त पेपर डिफिकल्ट कढूं, ऐं इन डिफिकल्ट पेपर जे नतीजे में फाइनल ईयर जे पेपर में 8 टर्म बैक लॻाया विया आहिनि। माना इन सिर्फ़ु पीड्स जे पेपर जे करे। त जीअं असां टर्म बैक्स वधायूं, उनमें तक़रीबन सेल्फ फिनांस ऐं ओवरसीज़ वारा वधीक आहिनि। अपील इहा आहे त असांजो फ्यूचर सेफ कयो वञे ऐं असां खां सुपर सप्ली कंडक्ट कयो वञे। मैं बस यही कहना चाहता हूँ, चाणका ओवरऑल करप्शन है। बस हमारे दोस्तों को, हमारे जो बेजमेंट है उनको टर्न बैक किया गया है, और कुछ लोगों को ना किक आउट कर दिया गया। अब जो किक आउट हो गया वो आगे जाके क्या करेगा? कुछ भी नहीं कर सकता, वो बेकार बन गया ना। किक आउट इसलिए क्या गया कि जितनी भी करप्शन होती है ना, हम लोग इसके बारे में आवाज़ उठाते हैं, वो ना हमें डिप्रेस करने के लिए ना किक आउट कर रहे हैं कि ना जब ये किक आउट हो जाएंगे या टर्न बैक हो जाएंगे, हमारा इंप्रेशन हो जाएगा, ये कुछ भी नहीं बोल करेंगे, हम जो भी करेंगे वो कुछ भी नहीं कहेंगे। स्टूडेंट हमारे हॉस्टल्स के हाल देखो, हमारे ये कॉलेज का हाल देखो, लगता ही नहीं कि ये कॉलेज है। कोई किया है वो बस टालने के पीछे है, और कुछ भी नहीं है। बस लेटर लिखा है, लेटर में कुछ वर्ड्स लिखे हैं कि ना ये PMDC का रूल नहीं है। एक होता है ना कि कन्वेंस करने के लिए, फेवर करने के लिए कोई वर्ड्स बोले जाते हैं, कोई ऐसा वर्ड्स नहीं बोला हुआ। कॉलेज आहे असांजी, हे असांजो घर आहे, हिते जा जेके ही असांजी हिकिड़ी फैमिली आहे, पर जेका इंतिज़ामिया आहे असांखे पंहिंजे यूनिटी में नथी रहण ॾे। छोकिरनि खे पाण में डिस्पर्स थी करे, उन्हनि खे ट्रम्प बे घणे थी, पोइ उन्हनि खे कढी थी छॾे, उन्हनि में जेका यूनिटी आहे उनखे ख़तमु थी करे। ईअं न थींदो। तव्हां हलो, असांजी इहो हिकिड़ो ट्रम्प बेक वारो मसइलो न आहे। तव्हां कॉलेज में हलो, तव्हां केॾा मसइला ॾिसो, तव्हां असांजी हॉस्टलनि में ॾिसो त केॾा मसइला लॻा पिया आहिनि। तव्हां जेकॾहिं को मरीज़ ईंदो त चवंदो त तव्हां ही डॉक्टर आहियो या तव्हां मरीज़ आहियो, ईअं न हूंदो आहे। तव्हां दुनिया जी कंहिं बि वञो, या इवन सिंध जी कंहिं बि कॉलेज में वञो या कंहिं यूनिवर्सिटी में वञो, त उते हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर आहे, उन तहत उहो वर्क कंदो आहे। पर हितां जा हितां ना आयल आहिनि, को अनएड्यूकेटेड आहिनि, को बि उन्हनि में का बि सम्झ न आहे, रुगो पैसे खाइण जे पोयां लॻा पिया आहिनि। हर ॻाल्हि में तोड़ था कनि, हर ॻाल्हि में असांखे अलॻि करण जी कोशिशि था कनि। हे जेके असांजा ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे हरू भरू ट्रम्प बे खणिया अथनि। हे क़ाबिल छोकिरा आहिनि, ईअं न आहे। हे जेके हिते आया आहिनि त एंट्री टेस्ट पास करे आया आहिनि, NTS जो स्कोर खणी हिते करे आया आहिनि, ईअं कोन आया आहिनि। पर हीअ जेका असांजी इंतिज़ामिया आहे, उन्हनि खे चाहे थी त हीअ पोइते अथनि, हीअ अॻिते न वधनि। इहो ई रीज़न आहे जंहिंजे करे अॼु असां एहतिजाज कयूं बि था। इंशा अल्लाह ताला असांखे विक्ट्री नसीब थींदी। इन वक़्तु घुर्ज हिन ॻाल्हि जी आहे त चांडका मेडिकल कॉलेज लाड़काणो इंतिज़ामिया खे शागिर्दनि जे जाइज़ मुतालबनि पटांदड़ संदनि लाइ कॉलेज जा दरवाज़ा बि खोलणु खपनि, ऐं खेनि तालीम जो बुनियादी हक़ु ॾियणु खपे, ऐं मुल्क जी ॿियनि कॉलेजुनि ऐं यूनिवर्सिटियुनि अंदरि हलंदड़ तालीमी निज़ाम तहत खेनि बि उहे अहिड़े ई सहूलियतूं ॾियणु खपनि जेको संदनि बुनियादी हक़ु आहे।